अगर हिकिड़ी हदीस पाक ते ई बाने जो अमल थी वञे, उन ते अमल करे तो हो अल्लाह जो कामिल वलीउल्लाह थी वेंदो। एक नुक्ते विच गल मुकदी है। हर प्रोग्राम में मदीने वारे साईं जी मां हदीस भी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। मुंहिंजा महबूब फरमाइनि था त जेको मुंहिंजो उम्मती 1000 बार रोज़ाने मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो, 1000 बार रोज़ दुरूद शरीफ़ पढ़ंदो, मदीने वारा साईं फरमाइनि था उहो मुंहिंजो उम्मती एसि ताईं उन ॾे मौत न ईंदो जेसि ताईं जीअरे जन्नत में पंहिंजो घर न ॾिसे। 1000 दुरूद हर रोज़ में जे तूं पढ़ी पाण, हदीस मुंहिंजे हबीब जी साॻो क़ुरान ॼाण, पोइ पिरी पियारनी पाण जीअरे जाम जन्नत जो। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जो वालिद साहब, जंहिंजो नालो आहे शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देहलवी, पोइ साईं जल जी तबियत मुबारक नासाज़ थी पई, तबियत ख़राब थी पई। पोइ जॾहिं अल्लाह वारनि ते वलियुनि ते ॾुखियो वक़्तु ईंदो आहे न, तो यतीमनि जे यार जी सलवात अञा वधाए छॾींदा आहिनि। जॾहिं उन्हनि ते ॾुखियो वक़्तु ईंदो, बीमारी ईंदी, तकलीफ़ ईंदी, जे इमाम बुसेरी सरकार के फालिज जो झटको आयो, अधरंगो थियो, त उन्हनि जेको अची मदीने वारे साईं खे सॼो, उन्हनि अची महबूबनि खे सॼो, मौला या सल्ले वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरुल खल्क़ि कुल्लिहिम, त जेके बि वली हिन महबूबनि खे सॼो अथऊं। पोइ जेको कसीदा बुरदा शरीफ़ आहे न, पोइ इन्हनि बुज़ुर्गनि जॾहिं महबूबनि खे सॼो त महबूबनि उन्हनि खे ख्वाब में दीदार बि करायो, शफ़ा बि ॾिनऊं, उनखे तोहफ़े में चादर बि ॾेई छॾियऊं। असांजो नबी जो हयात नबी आहे, असांजो नबी ज़िंदा नबी आहे, ज़िंदा नबी, हयात नबी, ताजदार मदीना। जंहिंजो इहो अक़ीदो न हुजे त पोइ उहो मुनाफ़िक़ आहे। असांजो अक़ीदो आहे असांजो नबी ज़िंदा आहे। पोइ शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह, पोइ साईं जन महबूबनि खे सॼो, महबूबनि ते सलवात सगोरी पढ़ंदा रहिया। जीअं राति थी, जीअं जो अल्लाह जे कामिल वली खे निंड अची वई त मदीने वारे घोट ख्वाब में दीदार करायो। मुंहिंजे महबूबनि दीदार करायो, महबूबनि दीदार करायो, महबूब जो दीदार थियो। महबूबनि शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देहलवी जो बेड़ो तारियऊं, उहे ॾुख तकलीफ़ूं न तऊं दूर करे छॾियऊं ऐं फरमायूंसि ते मां तोहफ़े में पंहिंजे ज़ुल्फ़ जो वार मुबारक, इहो मां मोहम्मद पंहिंजा वार ज़ुल्फ़ जो तोखे ॾियां थो, ऐं निशानी इहा थी तुंहिंजो जेको विहाणो आहे, हिन जे विहाणे जे जेको चादर थींदी आहे, शिव थींदी आहे, उन जाइ ते महबूबनि उते फरमायो मां रखियो आहे। हिन खे जाग थी, हीअं विहाणे जो हीअं जो कपिड़ो थोरो मथे कयूं त वार मुबारक पयो वा थियो। वाह मुंहिंजा महबूब नबी या रसूल अल्लाह। दोस्तो, अल्लाह जे वली ऐलान कयो त राति मूंखे नबियुनि जे सरदार जो ख्वाब में दीदार थियो वा, महबूबनि हे तोहफ़ो ॾिनो वा। पोइ दोस्तो, ईमान वारनि चयो बेशक, ईमान वारनि चयो बेशक महबूबनि जो दीदार तोखे थियो आहे, असांखे यकीन आहे बरहक़ आहे नबी जो ख्वाब में दीदार तोखे थियो आहे। हिकिड़ा 2-3 शख़्स हा, हिकिड़े चयो त मां इहा ॻाल्हि ॿुधी आहे त नबी साईं जॾहिं ॿाहिरि ईंदा हुआ त सिज हूंदो त हिकदमि महबूब ईंदा त मथां ककर अची वेंदो हो, जो महबूबनि ॾे उहो सिज जी जेका उस जी जेका उहा न ईंदी हुई। तव्हां वार ॾिसो, नबी साईं जो आहे ॿाहिरि कढी अचो, ॾिसो जोड़ अचे थो। दोस्तो, हिन अल्लाह जे वली चयो मूंखे सौदो क़बूल आहे। हीअं महबूबनि जो वार मुबारक हीअं ॿाहिरि जो खणी आया, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, हिकदमि मथां ककर छाइजी विया। जीअं जो ककर छाइजी विया, उन शख़्स उते चयो सदक़त या रसूल अल्लाह, बेशक मुंहिंजे महबूबनि जो वार मुबारक आहे। रूड़ी में बि वार मुबारक आहे, नबी साईं जो वार मुबारक जी ज़ियारत थींदी आहे। ऐं वरी जेको आहे अञा जेको ॿिए शख़्स चयो त इत्तिफ़ाक़ सां इहो थियो हूंदो, इत्तिफ़ाक़ सां थियो हूंदो, इहो तव्हां वार वरी कढी अचो, इहो इत्तिफ़ाक़ सां जुड़ हुया। दोस्तो, वरी ॿीहर वार मुबारक वरी जेको आहे
वार मुबारक साईं जन घर खणी विया, वरी उस अची वई, वरी जो वार मुबारक खे ॿाहिरि आंदो वियो त वरी मथां ककर छांइजी विया। पोइ सभिनी मञियो, पर हिकिड़ो पोइ बि उते बदनसीब हो, अबू जहल जी सोच वारो, उनखे नसीब न हुयो। इहे अल्लाह वारनि जूं मोहबतूं, उन्हनि जी अक़ीदत, उन्हनि जो एतिराम, इहो जंहिंखे नसीब थी वियो न त उनखे नसीब थी वेंदो। पर अगरि नसीब न टुटी पवे ऐं कंहिं ॻाल्हि जे करे रब ॾमुरजी पएसि त हुनखे पोइ उन्हनि ॾों इनकार कंदो। हुनजी हर ॻाल्हि में उन वटि ज़िद पैदा थींदी। हाणे ज़िद पैदा थी त ज़िद कंहिं कई? चओ शैतान कई। रब चएसि आदम खे सजदो कर, चए अना ख़ैरु मिन, मां इन को जेको आहे भलो आहियां। हाणे इन रब जो इनकार कयईं, रब शैतान ते लानत ॾेई छॾी। पर दोस्तो, मुंहिंजे महबूबनि जे आका करीम जे इश्क में जंहिं बि अगरि ज़िंदगीअ जो हिकु टाइम बि इश्क मुस्तफ़ा में ॾिनो, हिकु घड़ी ॾिनई, हिकु कलाकु ॾिनई, ख़ुदा जो कसम आहे, उन हिकु दिलि सां जेको मुस्तफ़ा जी ग़ुलामी में हिकु कलाक बि आयो हो, सम्झो रब उहे उन जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार करे छॾींदो। ऐं इंशा अल्लाह ताला सुभाणे मिल कॉलोनी खैरपुर में सलवात सगोरी रखियल आहे, जिते ग्राउंड आहे मिल कॉलोनी वारो ग्राउंड खां बसि पहिरीं लाइन ईंदी, उन में पहिरीं लाइन ई जेका आहे उन में मिस्त्री आहे ग़ालिबन साईं फिरजू ठाहींदा आहिनि, अलाह रखियो नालो अथसि, अलाह रखियो राजपूत। सुभाणे उनजे घर में लख सलवात आहे। ऐं परीश लुकमान में एडवोकेट शफ़क़त अली मेतलो, जंहिंजो वालिद साहब PIA में ऑफिसर आहे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाह 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 मौजा मौला गुलजार फुल पुटो साईं के साईं जे बचड़न के अमड़े न्याणन के कयामत ते शादो आबाद फरमाइंदो। ओ पेरे पवदी सान चमदे सान, पेरे पवदी सान चम
रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर में। बेटा साहब इते बंबोर कबर के सॾियो आहे। मुंहिंजे सरदार फरमान था जॾहिं मां दुनिया में पर्दो थींदो त मां कबर में पोइ मुंहिंजा महबूब मूं ॾे जीअं जो ईंदा चवंदुसि महबूब मूं वटि हिते रही पओ। ओ पेरे पवंदी सान चवंदी सान रहे वन रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर में। ओ पेरे पवंदी सान चवंदी सान रहे वन रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर में। ओ उठता आरिया जा मजा ओ उठता आरिया जा मजा आरिया जा मजा मुन्नल जा मजा मदनिया जा मजा अरबिया जा मजा हक वागू वठंदे सान चवंदी सान वागू वठंदी सान चवंदे सान रहे वन रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर में। ओ पेरे पवंदी सान चवंदी सान पेरे पवंदी सान चवंदे सान रहे वन रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर में। ओ चढ़ी जबल चोट ते ओ चढ़ी जबल चोट ते 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 हक सॾड़ा कंदे या रसूल या रसूल सॾड़ा कंदे सान चवंदे सान रहे वन रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर में। ओ पेरे पवंदे सान चवंदी सान पेरे पवंदे सान चवंदे सान रहे वन रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर ओ यतियो शाह लतीफ चए ओ भिट जो घोट लतीफ चए लालो लतीफ चए घोट लतीफ चए भेनर लतीफ चए सोहणो लतीफ चए हक लोचे लहंदे सान चवंदी सान लोचे लहंदी सान चवंदे सान लोचे लहंदी सान चवंदे सान रहे वन रात बंबोर में अल्लाह रहे वन रात बंबोर में। ओ पेरे